फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जी ॿुधणी कंदड़ सुप्रीम कोर्ट जी 7 रुकनी बेंच भी टुटी वई। वफ़ाक़ी सरकार जे एतिराज़नि खां पोइ जस्टिस मंसूर अली शाह पाण खे बेंच खां धार करे छॾियो। केस जी ॿुधणी लाइ 6 रुकनी बेंच क़ाइम। चीफ जस्टिस इमरता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त केस में आइन ऐं कानून बदिरां ॿिया तरीक़ा इस्तेमाल थी रहिया आहिनि। जंहिं जज ते एतिराज़ उथारियो पियो आहे तंहिंजी अहलियत ते कंहिंखे शक नाहे। इलेक्शन केस में 90 ॾींहनि ताईं कंहिं जज ते एतिराज़ दाख़िल न थियो। छा हुकूमत बेंच खे तकरारी बणाइण जी कोशिश करे रही आहे? इलेक्शन जे हुकुम ते अमल करण खां इनकार ते अदालत सख़्त एक्शन खां पासो कयो। सुप्रीम कोर्ट लठ जो इस्तेमाल न करे रही आहे, पर ॿिया माण्हू कहिड़ी हैसियत सां लठ इस्तेमाल करे रहिया आहिनि। पंजाब जो अॻूणो वॾवसी चौधरी परवेज़ इलाही हिकु दफ़ो ॿीहर FIA हथां गिरफ़्तार। FIA चौधरी परवेज़ इलाही खे मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ़्तार करे वरितो। हज रुकननि जी शुरूआत हज पांधेड़ा मिना पहुची रहिया आहिनि। पांधेड़ा राति मिना में गुज़ारण बाद सुभाणे फजर जी नमाज़ बाद मैदान अरफात रवाना थींदा। सुभाणे हज जो अहम रुकन वक़ूफ़ अरफा अदा कयो वेंदो। हर पासे लबैक अल्लाहुम्मा लबैक जूं सदाऊं। ईद वेझो ईंदे ई माल पिड़ियुनि में पीह वधी वई। ढोरनि जे अघनि ते ख़रीदारी ऐं वापारियुनि में तकरार। महांगाई सबबि ढोरनि जी ख़रीदारी में वॾे पैमाने ते घटिताई। ट्रांसपोर्टरनि भाड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो। मुसाफ़िर ॿीणा भाड़ा भरे पंहिंजे प्यारनि सां ईद मल्हाइण लाइ वञण ते मजबूर। सिंध सरकार जे छापनि बावजूदि ट्रांसपोर्टरनि जे भाड़नि में घटिताई खां इनकार। जैकबाबाद जी अदालत में मुबैना मुक़ाबले में मार्चवेल सदाम लाशारी जे क़त्ल केस जी ॿुधणी। फरियादी धुर शाहिद ऐं जवाबदार अॻूणो SHO अदालत में पेश। मक़तूल जे वारसनि तरफ़ां पुलिस जी जांच क़बूल करण खां इनकार। भेण हुसैन लाशारी जो चवणु आहे त खेनि पुलिस जी जांच ते कंहिं बि क़िस्म जो एतमाद नाहे। SHO ठुल जा माण्हू खेनि केस तां खणाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। गोसपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु हथियारबंद मारिजी वियो। 5 ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में जदीद हथियारनि सां फायरिंग दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो ऐं 5 ज़ख़्मी थी पिया आहिनि। मारिजी वियल ॾोहारी जी मुख़्तियार पुट अज़ीज़ जागीरानी तौरु सुञाणप थी आहे। टंडे आदम वेझो जवाबदारनि नौजवान खे छुरियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल जी 30 वरनि जी लियाकत खोसे तौरु सुञाणप। लाड़काने जी नादरा ऑफिस में पुलिस एहलकार तरफ़ां औरत खे चमार ठहण जी वीडियो वायरल। SSP डॉक्टर इमरान नोटिस वरितो। पुलिस एहलकार मुअत्तल। ASP सिटी जांच ऑफिसर मुक़रर। सिंध में ज़रई पाणी जो बहरान वधीक संगीन। आबादकारनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। खानपुर महर में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। नसीराबाद में पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ धुरियुनि जो 3 ॾींहं भी एहतजाजी मुज़ाहिरो। शहजादकोट में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। डोकरी में भी पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि रस्तनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो। जमा शाह जी पुछड़ी जी आबादकारनि जो नवाबशाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। केटी बंदर में पुठिए जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ समय आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त वापारियुनि पुठिए जो हथरादू अघु मुक़ररु करे छॾियो आहे। घटि अघु मिलण सबबि फसल जो ख़र्च बि लही नथो सघे। राधड़ में बदमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मेहड़ नए कोट रोड ते धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल। अॻवाननि जो चवणु आहे त बदमनी सबबि शहरी पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइम करण बदिरां कमदार वारो किरदार अदा करे रही आहे।
फुलजी स्टेशन में लोड शेडिंग ऐं सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शहरियुनि जो चवणु आहे त आरिफ बकरी कॉलोनी जो 6 महीननि खां सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न पियो कयो वञे। गर्मीअ में बिजली न हुअण सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। फरीदाबाद में सफ़ाई सुथराई ऐं गटरनि जो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शहरियुनि जो चवणु आहे त गर्ल्स स्कूल, खोसा, ख़ासखेली ऐं चनापाड़े में गटरनि जो पाणी बीठल आहे। गंदो पाणी निकाल करे सफ़ाई सुथराई कराई वञे। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 3 ॼणा फौत। नवाब अली मोहम्मद वेझो ॾेथा स्टॉप वटि कार तेज़ रफ़्तारी सबबि निंड सुतल माण्हुनि मथां चढ़ी वई। 2 भाइर फौत। मकली वेझो डंपर जी मोटरसाइकिल खे टक्कर जे नतीजे में 1 ॼणो फौत।